मञो ही कोन। अच्छा गाजी साहब फरमायो हैंडपंप लगो पियो ची हे छा लगो पियो आ ची यो नलको लगो पियो आ ची यो नलको के लगायो आ ची मानन लगायो आ ची पो छा पतो जे तो के मानन जो नलको लगायो इन मां पानी कढी पिए तो कुदरत वारे जो नलको दुलो त उन मां पानी न तू सवाल कर तो जवाब मिले 140 की स्पीड में तो के जवाब दिया नारा में छाएंगे। हाँ हाँ शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह ईसाई आयो एकड़ो ईसाई हुजे संदन मजहबी किताब इंजील उनके मसालो हणी खणी आयो एड़ो मसालो लगाई जो बाहे में न सड़े। शाह साहब रहमतुल्लाह अलैह के चवण लगो तो तवा जो कुरान है असा जो इंजील है हाने अच तो बई किताब बाहे में उछलाई वो जो किताब सड़ी वियो वो मजहब गलत है जो किताब बची वियो वो मजहब सच्चो आ हाने हु त इंजील के मसालो हणी आयो उनके यकीन हुयो तो मुंजो किताब न सड़लो। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो तो इंजील तवा जो पाक किताब कुरान असा जो पाक किताब किताबन केड़ो लो कया जो उनन के पाए में उछलियो किताब बई हिते ता रखूं तू भी हल मां भी हला बई ताली पाए में छलांग लगायूं जो हक ते हुंदो सो बची वेंदो जो ना हक ते हुंदो सो सड़ी वेंदो किताबन के जो चलायूं पाण ता हला। शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह एकड़ो ईसाई आयो कि अवा मुसलमानन जो मजहब गलत आ असा जो मजहब सच्चो आ कि इहो वरी कीअं कि अवा मुसलमानन जो मस्जिदूं सब कच्चियूं डाकण जो बांठ जूं लाकण जूं कच्चियूं गंब जूं फिथलूं ॾेढियूं चिबियूं उन में लिख बि कोन्हे फरासी बि कोन्हे करो बि कोन्हे पाणी बि कोन्हे असा जो गिरजाऊं वीवीआईपी पक्कियूं आरसीसी मार्बल संगे मरमर टाइल्स हीरा लगा के आइन असा जो गिरजाऊं मजबूत तवा जो मस्जिदूं बेकार आइन गलत आयो असी सच्चा आयूं ते दिल्ली जे शहर में तवा जी जेका बेहतरीन गिरजा है उन में मुखे वठी हल ईसाई अग्या शाह साहब पोया दिल्ली जे विच शहर में बेहतरीन किस्म जी गिरजा वीवीआईपी संगमरमर आरसीसी बिल्डिंग वडो गुंबद ठयो पिया। शाह अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह उन जे विच ते वनी बीठो कि ये तवा जी गिरजा है कि हाओ सही या गिरजा है असांजी मजबूत तरीन कि हाने दिस अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबल लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह। या आयत पढ़ी ठका जो आंगर जो इशारो कराई त डार पेजी विया गुंबद में टराट पेजी विया क्रेक थी वई धमाको ॾिनई फाटी वई टुटी वई। तरे शाह साहब फरमायो सलाम हुजे तहां जी बिल्डिंग के कुरान जी हिकड़ी आयत मूं पढ़ी आ तहां जी बिल्डिंग क्रेक थी वई हिकड़ी आयत जी दब न झले सघी आ। शाहबाज असां जी मस्जिदुन के हुजे जेको 30 नसीबारन जे मथे ते खणियो बीठियो बाबा वारी गिरजा हिकड़ी आयत जी दब भी न झले सघी आ। तो सवाल कर तो के जवाब मिले नमाज जा मसला कुरान में रोजे जा मसला कुरान में वुजू जा मसला गुस्ल जा मसला तहारत जा मसला हैज जा मसला निफास जा मसला परवरिश जा मसला बारन जा मसला मर्दन जा मसला औरतन जा मसला पर्दे जा मसला तोरन जा मसला खीर छडाइण जा मसला मुआमलात जा मसला अदालतन जा मसला जजन जा मसला हुकूमतन जा मसला वकालतन जा मसला गुलामन जा मसला अमन अमान जा मसला फैसला हुकूमतूं जज अदालतूं केड़ो मसलो आ जो इस्लाम पेश नथो करे तो जे जिंदगी जे हर मसले जो हल इस्लाम को पेश करे। सवाल कर के जवाब मिले। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो माण्हू आयो किसी ॻाल्हि ॿुधो रात आऊं घर में वेठो टे पाड़े जा चोर आया ऐं टिनी खे आऊं सुञाणा थो उहा बि ॻोठ जा मुंहिंजे घर मां सभु टपड़ खणी मथे ते रखी वरी मूं वटि आया मूंखे चवंदो तूं असांखे सुञाणी थो सुभाणे असांजा नाला तूं ज़ाहिर कंदे तंहिंजे करे खण कसम। कहिड़ो कसम खणा चओ जेकॾहिं मूं तव्हांजा नाला आउट कया त पोइ मुंहिंजी ज़ाल खे 3 तलाक खण कसम न त छूट कंदासीं न मारींदासीं न
सही मूं कसम खयो 8 तलाकनि जो हाणे थपड़ बि मुंहिंजा विया हलिया जे तूं माण्हुनि जा नाला ॿुधायां त ज़ाल खे 3 तलाक ॿुधियूं मिलनि महिरबानी करे मसइलो हल करियो। इमाम अबू ने फरमायो तूं परवाह न कर ऐं ज़ोहर नमाज़ तव्हांजी मस्जिद में अची थो पढ़ां भला जिन चोरी कई इहे नमाज़ ते ईंदा आहिनि हाउसी नमाज़ ते बि ईंदा आहिनि बसि पोइ तूं परवाह न कर हिननि खे मां पाणी थो पकड़ियां। इमाम साहिब नमाज़ ते आई कि हाणे नमाज़ पढ़ी फारिग थिया वेही रहो गेट बंद करो हिकिड़ो दरवाज़ो इमाम अबू हनीफे जंहिंजी चोरी थी हुई हुनखे ॿाह खां पकड़ियो हुन दरवाज़े ते वेठो कि हाणे हे सभु हिकिड़ो हिकिड़ो थी निकिरंदा ऐं तोखां पुछंदुसि हे जेको अचे पियो इन तुंहिंजी चोरी कई आहे पोइ जेकॾहिं उहो चोर हुजे त तूं मट करे ॻाल्हाइजे न जेकॾहिं चोर न हुजे त तूं चइजी न। हाणे हे ॿई दर ते वेठा आहिनि माण्हू पियो अचे इहो माण्हू तुंहिंजो चोर आहे न साईं न इहो कोन्हे हे जेको 2 नंबर वारो अचे पियो इहो तुंहिंजो चोर आहे न साईं न इहो बि कोन्हे पोइ पोयों जेको अचे पियो 3 नंबर वारो इहो तुंहिंजो चोर आहे छो त हिनखे ॻाल्हाइणो न आहे ॻाल्हाईंदो त हिनखे तलाक मिलंदी। इमाम अबू ने हिनखे ॿाह मां पकड़े विहारियो मस्जिद में हे अचे पियो इहो तुंहिंजो चोर आहे न हे अचे पियो तुंहिंजो चोर आहे न हीउ जेको अचे पियो पोयां पकड़े हुनखे बि विहारे ईअं करे टिनी खे ॿाह चले विहारे इमाम अबू रहमतुल्लाह अलैहि टिनी चोरनि वटि आई ॻाल्हि ॿुधो हिन मिस्किन जी चोरी थी वई आहे हे नाला आउट कोन कंदो जेकॾहिं आउट थो करे त हिनजी ज़ाल खे तलाक मिलंदियूं अवी मुस्लमान वेठा मस्जिद में साम्हूं क़ुर रखियो हाणे ॻाल्हि ॿुधायो तव्हां चोरी कई आहे उन ज़माने जा चोर हुआ कूड़ो कसम कोन खणंदा अॼुकल्ह जा त खणी था वञनि। इमाम अबू ने ज़माने में हिकिड़ो माण्हू हुजे ज़ाल हुजे हसीन पाण हुजे पुछड़ो ज़ाल हुजे त 14 जे चंड जहिड़ी पाण हुजे गैबाद जहिड़ो ज़ाल मुड़ुस जो पाण में ठा न हुजे ज़ाल जी मर्ज़ी हुजे त मुड़ुस तलाक ॾे त ॿियो वञी मुड़ुस खे ज़ाल कई अटकल मुड़ुस खां तलाक वठण जे लाइ हिकिड़े ॾींहुं कावड़ जी वेही रही मानी बि मन पचाई मुड़ुस शाम जो घर आयो मानी पचाई आहे छो कावड़ी वेठी आई आहे ॻाल्हाई कोन थी चओ मुड़ुस मिनथू करे करे छको ज़ाल न ॻाल्हाए मुड़ुस खे जे ब्लड प्रेशर आहे कावड़ जी जी जेकॾहिं नथी ॻाल्हाई त तोखे मोहलत थो ॾियां फजर नमाज़ जी अज़ान ताईं जेकॾहिं फजर नमाज़ जी अज़ान ताईं तूं मूंसां ॻाल्हायो त मुंहिंजी ज़ाल ई जे नथो ॻाल्हायो ऐं फजर जी अज़ान अची वई त तोखे तलाक ज़ाल चयो त चङो थियो ज़ाल तीअं ज़िद कयो न ॻाल्हाईंदुसि भले फजर जी अज़ान अचे तलाक मिले त घर छॾियां ॿियो मुड़ुस वञी जे ज़ाल ज़िद मुड़ुस खे थोरी देरि खां पोइ हिकिड़ा पघर लह निकिरा चढ़नि वरी हे त भाॻी ॻाल्हाए कोन थी इजो राति वियामंदी मौलवी फजर जो अज़ानूं ॾींदा हिनखे त तलाक पइजी वेंदी हे त हली वेंदी मुंहिंजो घर तबाह थी वेंदो परेशान थी वियो सो अॼु जो बॻो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि वटि सही ॻाल्हि ॿुधो ज़ाल ॻाल्हाए कोन थी कावड़ी अची आहे मूं बि कावड़ में कसम खणी छॾियो आहे त फजर जी अज़ान ताईं तोखे मोहलत आहे तो ॻाल्हायो त ज़ाल ई न ॻाल्हायो त तोखे तलाक आहे हाणे उन भाॻी ॻाल्हाए कोन थी इजो मोला फजर जो अज़ानूं ॾींदा ऐं त मरी वियुसि हुनखे तलाक पइजी वेंदी चई खोटो कोन कर तूं हली घर वे तलाक कोन मिलंदी जी माशाअल्लाह हे बची घर वेही रहियो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि पाड़े जी मस्जिद जो मौलवी साहब हो मुअज़्ज़िन हो न उनखे चई बाबा सांझी 2 बजे अज़ान ॾेई छॾी मौलवी साहब खे इशारो थियो आधी राति जो अञा फजर थी कान्हे का आधी जो कननि में आङुरियूं विझो त कांगरे अल्लाहु अकबर मां इहो रुगो बोछड़ मथे ते मुला बांगू पेड़ी में फजर थी वई मां वञा थी हे घर मां निकती ॿाहिरि इमाम अबू हनीफा ॿाहिरि बीठो ओ माई केॾा चई मुड़ुस कसम खयो तलाक जो बांगू अची वयूं तलाक पइजी वई चई मच करे घर हली वई मुला भुलियो आहे चाची के अज़ान पे दे फजर में देर आहे तो जो कसम टुटी और चल जिंदगी जो मसलो पेश कर तो के जवाब मिले इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि सबक में तो पढ़ाए कड़ी माई आई सूफ आई काती दई वई माई बुरके में इमाम साहब जे आगे सूफ काती छडे माई हली वई शागिर्द वेठा कुछ दिया इमाम साहब को सूफ मिलिया कती दो खाई दो
असा के नींदो इमाम साहब रहमतुल्लाह सूफ कटे विच में अच्छो मास अच्छो गब अंदरों कढी छोकरे के चई हे खण काती खण हे सूफ जो अंदरियो हिस्सो अच्छो सफेद यो खणी माई करे छोकरा हैरान थी विया सही छा है कि माई मसलो पूछो माई के जवाब मिली वाह उन जमाने जी माई वाह शाबाश उन माई के जो मसलो पई पूछे गालाए कोन थी सूफ है काती नहीं हली वई शाबाश अबू हनीफे को जो धक्क में समझियो तो माई छाती सुभान अल्लाह माई सवाल कोन कयो सूफ काती रही छोकरन जो सही सवाल करो जवाब करो कि माई सवाल यो कयो तो सूफ जे बाहरी खलते घोड़ कलर आई बाहरी सूफ जी खलते पीलो कलर पाए साओ कलर पाए कारो कलर पाए गाढ़ो कलर पाए असा औरत हुयूं असा के मंथली कोर्स इंदो है माहवारी खून उन में मुख्तलिफ किस्मन जा रंगन जा पानी जाइन करे कारे रंग जो पानी पियो जे करे गाढ़े रंग जो करे अच्छे रंग जो करे पीले रंग जो केड़े रंग में केड़े कलर में असी पान के पलीत समझूं रोजे नमाज का परहेज करूं ए केड़े कलर में असी पान के पाक समझूं जो रोजे नमाज शुरू करूं यो माई सवाल कयो हो मु माई के जवाब नहीं छड्यो तो सूफ जे बारी खलते जेके भी कलरन सब पलीत कलरन अंदरियों कलर सफेद यो पाक कलर है जेरे तां के सफेद कलर जो पानी अची वने तो पाक कयो वुजू करे तड़ करे वजी नमाज रोजो शुरू करो उन सवाल कयो मु जवाब नहीं तू सवाल कर तू मसलो पेश कर हाँ कंप्लीट मजहब इस्लाम खोटल से बेकार घड़ी मु ये रांदिया सऊदी में सीको फाय सकता था इन में कांटा कोने ये घड़ी घड़ी कमन खोटल है ना गाड़ी हम वठी आया जीएलआई नहीं तो नए मॉडल में 18 लाख जी जीएलआई नए मॉडल में 18 लाख जी बैटरी काने केड़े कम जी बेकार कुटले से बेकार भाजी तैयार है पर लूण कोने भाजी तैयार है पर मिर्च कोने कुटले से बेकार इस्लाम खुटल ना इस्लाम कंप्लीट हर शे इस्लाम में मौजूद है तो ये जिंदगी जो मसले जो हल इस्लाम पेश करे थो बुध हजरत बिलाल ने फरमाया फजर नमाज ते अल्लाह जो रसूल आयो सुन्नत पढ़ी पान लेटी पिया साईं जिन के निंदा थी वई साईं जिन जा खोंकरा पिया बुधा अरे फजर नमाज जो टाइम थियो हजरत बिलाल सूरी जी वेठो साईं जमात हाजिर थी वया फजर जो टाइम थी और फर्ज पढ़ायो साईं जिन उठया वुजू कोन को मुसल्ले ते बीठा नमाज पढ़ाई छड़ो हजरत बिलाल वरी सूरी आयो साईं तवा चवंदा हो तो कोसुम में उनजो वुजू टूटी वेंदो तवा सुता पियावा तवा जा खोंकरा सा बुधावे तवी उठया वुजू कोन कयो ये मुसल्ले ते भी नमाज पढ़ाई छड़ी छो हजरत बिलाल सवाल कयो रसूल जवाब करो नु कि बिलाल तवा जी निंद में ए असा नबी जी निंद में फर्क आ असा नबी जे सुमंदा आयु तरे असा जो अखियो आराम कंदियो असा जी दिल अल्लाह जो जिक्र कंदिया असी सुजाग हुंदायु असा जे निंद सा असा जो वुजू कोन टुटंदो आ उहो नबी जेको एडो सुजाग है जो सुमे त उन जो वुजू न तो टुटे वो नमाज में भूलजी वियो उनके सजदो सहव जो करणो पइजी वियो सवाल तो पैदा थिए तो नबी का सजदो सहव जो किए थियो छाजे करे अल्लाह सही कुदरतन ज्ञानी वाणी नबी का सजदो सहव जो करायो छाजे करे तो पोया तो मुजेरा उम्मती इंदा जेके रोजानी नमाज में भूल जंदा उवे सजदो सहव जो किए कन उन जला तरीको छयल होजे उन जला मॉडल छयल होजे उन जला सिंपल छयल होजे इन जे करे रब्बुल आलमीन पंहिंजे नबी का सजदो सहव जो कराए तरीको ठाए तैयार करे छड़ो तो मुके दिल ते हथ रखी तसल्ली नहीं तो परवाह न कर भूल जी वने तो सजदो सहव जो ई के जी तो जे आका मोहम्मद मुस्तफा कयो मसले जो हल मौजूद है रमजान जो महीनो हमरा रोजा तो मोटरसाइकिल में वने जो रोजे साए छोरा में आदत होगी छोरो मैंने मोटरसाइकिल से बैठो ना तो स्लो ना लाई भू भू ये दुनिया से मुके वाखण करे तने लौट पकवा या खबर पड़े जब 2 लीटर टांकी में 1/2 लीटर रेठा है भू 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 भू
आगे हमारी पई गाड़ी स्लिप थी वई दस तंग भरी पई था हाणे ये एक्सीडेंट थी पिया खणी लगे अस्पताल में आन आए मुझसे रोजा सा डॉक्टर चवंदा ने के दवा खारायो इंजेक्शन लगंदी बोतल चढ़ंदी जल्दी करो ए शरबत तैयारो हाने मसलो कुछ हमरा रोजा सा ओती तो एक्सीडेंट थी पिया इमरजेंसी आ हाने रोजो भले दवा खाए न खाए के जज्बाती मोला क्या दवा जे के फतवा उठंदा ते जज्बाती मोला ये चवंदो मता मता मरे त मरण नी रोजो न बने पर इस्लाम ने हल पेश कयो आ रसूल 12000 फौज वठो मक्के दा वने पियो रमजान जो महीनो आ साहबी रोजा था रसूल को रोजा तो रोजे की हालत में मक्के दा जबल सफर पे वाले साहबा के रोजे के करे बेहोशी दा दौरा पिया रसूल के जने खबर पई तो ता जी फौज में मानु बेहोश रहती पान फरमाई छाजे करे किसी रोजा था पंध के करे थकदी पिया हाने उनके दौरा पिया पन अल्लाह के रसूल फरमाया फौज के गड करो साहबी सब गड थिया अल्लाह के रसूल पानी खयो पान फरमायो अल्लाह की जात तवा के मारन पसंद नहीं करे तवा रोजो खोले छो सब का पहरी तहा जो नबी मोहम्मद तो रोजो खोले सब रोजो खोले छो रसूल रोजो खोले उम्मत के सबक दिनु त इमरजेंसी हुजे त इंसान की जान प्यारी है रोजो छदे दिया इंसान के मार जाना सुभान अल्लाह तू जिंदगी जो मसलो पेश करे इस्लाम हल पेश करे कंप्लीट मजहब तहा जो इस्लाम पुछदा गला नहीं है हलवे खोर मुल्ला पैदा था उन्होंने और नई सिर्फ फिटिंग शुरू की हे पे इस्लाम में फिट करो हे पे इस्लाम में फिट करो बाबा यो कम न रसूल कयो न सहाबा कयो न कुरान में न हदीस में न इमामन कयो न मुजतहिदन कयो न बुजुर्गन कयो करी था तो ये घर में को दो आजा मोटरसाइकिल वठी आयो सीजी 70 ओरिजिनल 75000 में नई 0 मीटर पाना पकड़ खड़ो मोटरसाइकिल के तो खोले छतो करी के इन में रिवर्स गियर ना मान में रिवर्स गियर फिट को केरी होई जा मोटरसाइकिल में रिवर्स गियर फिट कोन थीलो गिराड़ी में गुंजाइश कोने गाड़ी तो खराब करी चरो नथी मोटरसाइकिल के बोले रिवर्स गियर की जरूरत के लिए कने वजह फेरायो तो फ्री जे करे तो या चलाई करे मोटरसाइकिल में रिवर्स गियर फिट करने की कोशिश की गाड़ी तबाह करने मोटरसाइकिल कंप्लीट है कंप्यूटर में ओके थी निकतो है तेल विच की कहानी चढ़ मस्करी न कर दीन कंप्लीट है वुजू कर नमाज पढ़ जी रसूल पढ़िया मस्करी न कर आए मुशरिक तू दीन में हेरा फेरी कर ला यजालो ताइफत मिन उम्मती ज़ाहिरीन अल हक अल्लाह के रसूल फरमाए मुझे उम्मत में हिकड़ी जमात हक ते रहदी जेका दीन की हिफाजत कंदी अल्हम्दुलिल्लाह दीन के चौकीदारी हिफाजत जो कम अल्लाह ताला जो बंदे आलमन का वरतो सुभान अल्लाह मुशरिक हलवन में पुराई इनन के वे सुन्नत खपन जिने सुन्नतन में तकलीफ ना हो जाए हलवो खाना सुन्नता पर हलवे खाइण का को आंगुरू चटण को सुन्नता अब अच्छा है कि सुन्नता छो सुन्नता हां ये सुन्नता हलवे खाइण को सुन्नता आंगुरू चटण भी सुन्नता बारा रब्बिल अव्वल दे कंबर में हिन साल जलसो थियो दी जो मौली साहब तकरीर कयो अदा 12 रब्बिल अव्वल ते जो देसी गे में हलवा तैयार कंदो अल्लाह ताला उन जे ला जन्नतुल फिरदौस में महल तैयार कंदो पर अन्या भी मजे जड़ी गाल वदो मौली साहब तरक्की कंदे वरी बी हदीस बुधाई जेही 12 रब्बिल अव्वल ते जो हलवो तैयार कंदो न हलवे में जे के बादाम विजंदो हर बादाम जे दाणे जे एवज जन्नत में उन के हूर मिलंदी हाने देख में दाना घणो
कंबर में घणियूं देगियूं लथियूं, लाड़काणे में घणियूं, कराची में घणियूं, हैदराबाद में घणियूं देगियूं, घणियूं उन में बादामनि जा दाणा घणा। जॾहिं मौलवी साहब इहा ॻाल्हि कई तॾहिं मूं जलसनि में ऐलान कयो त बाबा ॻाल्हि त ॿुधो, ये जन्नत वारियूं हूरूं सभु कराची हैदराबाद वारा सेठियूं खणी वेंदा, पाण सभु उते लांग पई लॻंदी। केतिरा दाणा उतरियूं हूरूं, देगी में 400 दाणा 500 दाणा, शेड़ियूं जे 100 देगियूं लही वयूं त हूरूं सभु कराची वारा खणी वेंदा, पाण उते कमाद में पिया फिरंदा। पूरियूं अची सुन ठोक फिट कर दीन में, दीन कंप्लीट आहे, दीन कंप्लीट आहे, तुंहिंजे इबादतुनि जे वधाइण जी ज़रूरत कान्हे का, हीअं बि करियो हीअं बि करियो, को दीन लावारिस ॾिठो अथई छा? हा तूं दीन में बिदतूं वधाए, माण्हुनि खे गुमराह कर, असीं इंशाअल्लाह दीन जी चौकीदारी करे क़यामत ताईं हक़ ऐं सच जो ऐलान कंदासीं। ॿुधी छॾो, दीन सचो उहो आहे जेको महफ़ूज़ हुजे, जेको कंप्लीट हुजे। महफ़ूज़ बि क़ुर आहे त कंप्लीट बि क़ुर आहे। अलियौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। क़ुर ऐलान करे छॾियो आहे दीन कंप्लीट आहे, हर क़िस्म जा मसला उन में मौजूद आहिनि। इनजे करे बिदतियुनि खे ज़रूरत कोन्हे जो दीन में बिदतूं वधायूं। निमाज़ जूं बिदतूं, पोइ अज़ान जूं बिदतूं, पोइ जनाज़े जूं बिदतूं, पोइ शादी जूं बिदतूं, पोइ रबिउल अव्वल जूं बिदतूं, पोइ मुहर्रम जूं बिदतूं, पोइ रबीउ सानी जूं बिदतूं, पोइ रजब जूं बिदतूं, पोइ शअबान जूं बिदतूं, पोइ रमज़ान जूं बिदतूं, पोइ लिबास जूं बिदतूं। बिदत हर साल पई वधे, सुन्नत खे ब्रेक हूंदो आहे, बिदत वधंदी रहंदी आहे। सुन्नत खे ब्रेक हूंदो, सुन्नत वधंदी कोन। फजर में बरकातो सुन्नत आहे, महांगाई थी वई, 3 करियूं भला न, सुन्नत कोन वधंदी, सुन्नत खे ब्रेक आहे। दाढ़ी मुठ सुन्नत आहे, हर साल इंच वधायूं, महांगाई पई थिए, इहा दाढ़ी पेरनि खां हेठि लही वेंदी। दाढ़ी सुन्नत आहे त मुठ, मिसवाक सुन्नत आहे, बाड़ी हे सुन्नत आहे। महंगाई जे हिसाब सां हर साल मिसवाक में इंच हिकिड़ो वाधी कर त इंशाअल्लाह त 10-15 सालनि खां पोइ तुंहिंजो मिसवाक यूफ हुन जे टावर खां बि टपंदो। सुन्नत खे ब्रेक हूंदो आहे, बिदत वधंदी रहंदी। पहिरीं जुलूस कढूं, पोइ वरी चऊं त जुलूस में मज़ो न आहे, जेसीं भत ऐं हलवो न हूंदो। वरी सेठियुनि खे चऊं त हलवा ऐं भतर ॾियो त बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। सेठा वॾा व्याजी हरामी तिन जो ॿिनि देगियुनि मां थी जान छुटे, जन्नत पई मिले। बिस्मिल्लाह जो वरी जो भत ऐं हलवा रधिया त वरी जुलूस में वाधारो थियो। वरी सेठियुनि खे वरी आंगर ॾिनो हेठों त सायूं झंडियूं 500 ठाराए बाज़ार में टंगींदा त बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। त सेठ अल्लो 500 झंडियूं ठारायूं, सेठ लखो 500 झंडियूं ठारायूं, सेठ रमो 500 झंडियूं ठारायूं। दौड़ जो सॼो शहर सब्ज़ थी वियो। झंडियूं हिते त आशिकनि जो वॾो मर्कज़ आहे, सॼो शहर सींगार थी वियो। वरी ॾिठऊं त जुलूस में अञा बि मज़ो कोन थो अचे। वरी जो अधु ॾींहं खे ॾिनऊं कन में फूक त अव्हांखे इश्क रसूल कोन्हे छा? अहीं बि निकिरो आमद या रसूल अल्लाह। अॻे छोरा हुआ, हाणे अॼु बि निकितियूं मैदान ते। 12 रबिउल अव्वल ते छोकिरा ऐं छोकिरियूं जुलूस गॾु निकिरो पिया, बहाने गॾु बाए आमद या रसूल अल्लाह, आमद या रसूल अल्लाह। छोरो बि नचे त छोरी बि नचे। हाणे मूंखे ॿुधायो त ईसे जे मुंहं में त ॾाढ़ी आहे, पर ईसे जे ॿाह में 16 सालनि जी छोरी जो हथु आहे। कंधारी ॾाढ़ो हीअं पाक की हाणे ईसे जी कांच या पाक मस्करी न करो। बोल जोगी के वठिए जाओ। जे चाहियो था मुल्क में बुराई पुछड़ाई बंद थिए, तो बुराई पुछड़ाई वाइदन सां बंद कोन थींदी। वाइद करे करे असांजा लाह निकिरी वई। बुराई पुछड़ाई बंद थींदी पादर सां, पावर सां। कीअं
जरदारी के चौथा तू हल दुबई मौलाना फजल रहमान के मुल्क जो सदर था करूं, मौलाना अब्दुल गफूर कासमी के मुल्क जो वजीर आजम था करूं, मौलवी ईसा के गवर्नर था करूं, मौलवी तो है नबी नवाब शाह जो टीपे था करूं, कोसो साहब नवाब शाह जो टीपियो, बाकी जेके मुल्ला ने दाढ़ी वारा से सब पुलिस में भर्ती था करूं। इन वक्त जेका पुलिस आहे उन सभिनि खे चवंदा त जहाज में चढ़ो हलो ख़ुदा करणो उमरो करियो के रवानो था करियो मके मदीने त गुनाह लाइ पाक थी अचो हलो घणेई हराम खाधो अथव उन्हनि खे मोकिलींदा मके मदीने दाढ़ी वारनि खे भर्ती था करियूं पुलिस में मौला फजल रहमान के मुल्क जो सदर था करियूं हाणे टीवी ते मौला फजल रहमान कौम सां खिताब तो करे आज के बाद अजान होने के बाद अगर कोई मुसलमान मस्जिद में नमाज पे नहीं आया तो हमारे कारकुन उसको गिरफ्तार करके 10 साल के लिए बगैर किसी जमानत के जेल भेज देंगे। मौलाना ऐलान तो करे हिकड़े मौलवी जो ना मस्जिद में अजान दे 20 मुल्ला बंदूक खणी कोठ में गिड़ी पिया हलो तो नमाज न था लोड़े चलो तो कसम खुदा जी मौलवी बंदूक राइफल घणी जन कोठ में गिड़ा शहर में तेज मतलब पलीत कांच सा पेरी सफनो हमारे को न पड़ा दे तो जी बादशाह यार वो पत्थर हो जे अदड़ी नामड़िन के मिनटों करे थकायूं तो अम्मा माहौल खराब है मेहरबानी करे पर्दो करो तो पर्दो तो वियो तो मुर्गो फुल मेकअप चपगाड़ा नो कुत्ते जे नोन का वडा 2 पीस 3 पीस 4 पीस 5 पीस पीसन जो दौर जी जिंदगी चंगी पप्पू थी शॉपिंग करन पई वने बाजार में बियो त ठयो पर मौलवी ईसा जो नजर तो पे तब उन जो वुजू टुटियो वने ये बिस्मिल्लाह अम्मा पर्दो करदा मां पर्दे करला तैयार कोने मौला फजल रहमान के मुल्क जो सदर करे ऐलान ता करायूं आज के बाद अगर किसी औरत को बेपर्दा देखा गया तो हमारे कारकुन उसको गिरफ्तार करके उसके शौहर के साथ उसको 20 साल के लिए जेल भेज देंगे। डंडो खणो जी गिड़ो ता पवजड़ी न मन के चोंदा हाने भल शॉपिंग कर त खबर पुने ही जे मला लट्टे फिरी ते नंदियो त ठयो पर पोड़ियो दंद खबियो हार के जेड़े मुत सा 80 सालन जो उन्नन के 13 मीटर जा पुरका वजाए ओ निजाम ता के देकारी दादी जो को तालिबान काबल ए कंधार में देखार अल्लाह तकबीर अल्लाह तकबीर उलमा इस्लाम जिंदाबाद उलमा इस्लाम जिंदाबाद दे चाहो ये करे चाहो ता मुल्क में बुराई की चढ़ाई बंद थिए कने कुरान जो कानून अचे तो तेमे तो उलमा इस्लाम जा मजबूत करो तो इंशाअल्लाह कल क्यों इमरान खान बोले टीवी ते मौलाना फजल रहमान के गजवत गलायो बुराई गुता लफ्ज गलाया याद रखो मुसलमानों मौलाना मुफ्ती जरवली खान साहब कराची वाले खान कई मानू सवाल कयो अब सत्तार ईदी और मौलाना फजल रहमान में क्या फर्क है तो मौलाना जरवली साहब जवाब करो नु चाहिए बेईमान तुम्हें शर्म नहीं आती तुम अब सत्तार ईदी को तस्बीह दे रहे हो मौलाना फजल रहमान से ईदी कम्युनिस्ट जिंदगी दीन का दुश्मन है मौलाना फजल रहमान आलम इस्लाम के मुसलमानों का मीनार है तू तस्बीह देता है उस जिंदगी से जिंदाबाद ये चरण मुसलमान जे होंगे सुनदे इन बोले के जुर्रत की थिया जो मौलाना फजल रहमान के खिलाफ गुत्था लत तो गलाए ओए इमरान खान बोला बुझी छ तो हिकड़ी सीटा जो तो कुछ कोने को तंजे चवण पे तो संगत जका रन पयले यहूद जमायमा उहा कुर्बानी कोन दीदी मौलाना फजल रहमान जे हिकड़ी काल ते केड़ो मुसलमान जान जो नजरानो देने ला तैयार है तो इंशाअल्लाह ये करे मौलाना फजल रहमान काल नहीं तो तन मन जान की बाजी लगाने वाला मुसलमान हकमत खड़ी कायदे के ते बैत कन आजल कर सी तैयार है
जिंदगी रही मुलाकात बाकी। वाखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।